सांगण मां ख़बर ईंदा आहियो त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते बाबत वज़ीर आला सिंध जे माविन ख़सूसी सलीम बलोच, डिप्टी कमिश्नर सारा जावेद ऐं मेंबर सूबाई असेंबली ॼाम शबीर अहमद खान सां गॾु अॼु डिप्टी कमिश्नर ऑफिस सांगण में खाते जे मुक़ामी ऑफिसरनि सां हिकु अहम गॾजाणी मुनक़िद कई। इजलास में ज़िले में पीअण जे साफ़ पाणी जी फराहमी, नेकासी, आब जे मसइलनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। माविन ख़सूसी सलीम बलोच चयो त साफ़ पीअण जो पाणी फराहम करण हुकूमत जी मुख्य तर्जीहनि मां हिकु आहे ऐं इन मक़सद लाइ समूरा मौजूद वसीला इस्तेमाल कया पिया वञनि। हिन लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त सभई तरक़ियाती स्कीमूं वक़्त सिर मुकमिल कयूं वञनि ऐं अवाम जी शिकायतुनि जो फौरी अज़ालो कयो वञे। डिप्टी कमिश्नर सारा जावेद पारां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग सां गॾिजी स्कीमुनि खे वक़्त सिर मुकमिल करण जी कोशिश कंदासूं। माविन ख़सूसी सलीम बलोच ख़ातिरी कराई त सभु जाइज़ मसइला जल्दी हल कया वेंदा त जीअं अवाम खे बहितर सहूलियतूं मुहैया थी सघनि। इजलास दौरान एक्सन पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग सां गॾु पीर अली रज़ा शाह ज़िले में हलंदड़ स्कीमूं ऐं आरओ प्लांट बाबति ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते डायरेक्टर जनरल आरओ प्लांट सिकंदर मेमुण, डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद शमसुद्दीन मेमुण, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान जहांगीर जुनेजो समेत पार्टी अॻुवाननि ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे ऑफिसरनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।